अस्सलाम वालेकुम नाज़रीन, माया सनागुल तहां सियाहुद न्यू मेरान न्यूज़ और कयूं था खबरन दा खबर शामिल कई पिया शहदादपुर में रिपोर्ट फ़कीर मोहम्मद चांडियो जी जीए सिंध मुआज़ जो मरकज़ी चेयरमैन रियाज़ अली चांडियो 26 तारीख़ ते मटियारी में पुरमन धरणे की दावत ॾियण लाइ शहदादपुर पहुची वियो। दरिया सिंध में 6 केनाल कढण खिलाफ़ रोड बंद करे एहतजाजी मुज़ाहिरो कंदासीं, रियाज़ अली चांडियो। तफ़सील मूजब जीए सिंध मुआज़ जो मरकज़ी चेयरमैन रियाज़ अली चांडियो शहदादपुर के मारिया टाउन में तालुके सदर मंजूर ओमरानी वटि मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त दरिया सिंध में 6 केनाल कढण खिलाफ़ 26 तारीख़ ते मटियारी बाईपास ते धरणो हयो वेंदो दावत ॾियण आयो आहियां। उन मौके ते जीए सिंध मुआज़ ज़िले सांगड़ सदर परवेज़ चांडियो, पुनल जमाली, मंठार चांडियो, सलीम उमरानी, जान मोहम्मद उमरानी, रईस इकबाल खान चांडियो, ज़हीर चांडियो, वाहिद चांडियो, मज़र चांडियो, खान मोहम्मद चांडियो, फ़कीर मोहम्मद मलाणो समेत ॿिया सांस गॾु हुआ। जॾहिं त जीए सिंध मुआज़ शहदादपुर के सदर मंजूर उमरानी आयल मेहमानन के अजरकन जा तोहफ़ा ॾिना। बिलावल ज़रदारी, शहबाज शरीफ और मौलाना फजल रहमान इंसानी आज़ादिन इंसानी हक़न ते राता हो अदालतुन जो ख़ात्मो कयो थे। हाणे जी इलाइक़े के 10 चोरन के चइजे त पंहिंजो सूबेदार मुक़रर कयो, मनुष्यात फरोशन ऐं क्रिमिनल्स के चइजे त थाणे जो सूबेदार मुक़रर कयो। इएं क्रिमिनल असेंबली मेंबर ऐं पघारदार अवाम दुश्मन उहे जज मुक़रर कंदा, वो जुडिशल कमीशन संभालींदा। त जुल्फ़कार अली भुट्टे के भी आज़ाद अदलिया न पई वणे, नवाज शरीफ के भी न पई वणे, इमरान खान के भी न पई वणे, बिलावल ज़रदारी के भी अॼु नथी वणे, फजल रहमान ऐं शहबाज शरीफ के भी न पई वणे। का भी कानून साज़ी क़ौमुन जे हक़ ऐं अवाम जे मुफ़ाद में न थी आहे। ही गुज़िरियल राति जमहूरियत ऐं इंसानी हक़नि ऐं अदलिया जे वजूद ते राता हो। अगर हिते जमहूरियत नाहे, कूड़ आहे। इएं जीअं PDM सरकार सूबन जे तेल गैस ज़मीनुन दरियाहन ते फजल रहमान, बिलावल ऐं शहबाज शरीफ PDM 1 राता हयो हो, SIF ठाहियो हो, स्पेशल इन्वेस्टमेंट फैसिलिटेशन काउंसिल। उन्हनि आइन कानून जी तोहीन करे सूबन जे मथों कब्जो करायो। हाणे त हाई कोर्ट की अहमियत ख़त्म थी वई। हाई कोर्ट केस हलाए ऐं अगर MNA ऐं सेनेटरन के न वणे तो जुडिशल कमीशन वो सिंध मो केस खणी इस्लामाबाद में हलाइनि या लाहौर में फिटी कनि।